सब खां पहिरियां सभिनी सिंधवासियुनि ऐं यूसी परिया ऐं ॻोठ ईसा ख़ान सोलंकी वारनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। यूसी परिया ऐं मुंहिंजे अबाणे ॻोठ ईसा ख़ान सोलंकी जो आवाम आख़िर कंहिंजो दरवाज़ो खड़काए। तक़रीबन 2 सालनि खां वठी मुंहिंजे अबाणे ॻोठ ईसा ख़ान सोलंकी जो आवाम मुसीबतुनि सां मुंहुं ॾेई रहियो आहे। डिजिटल दौर हूंदे बि न रोड रस्ता पक्का, न बिजली, न गैस, न वरी के स्कूलनि में सुठा तालीम ॾियण जे लाइ के उस्ताद मुक़ररु आहिनि, न वरी के उन्हनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं। एतिरे क़दुरु हूंदे जो अव्हां जे हूंदे को बि तरक़ियाती कमु न थी सघियो आहे। यूसी परिया चेयरमैन साहब मंजूर सोलंकी साहब ऐं तव्हां सां मुखातिब आहियां त एतिरी बेध्यानी जो सबबु आख़िर छा आहे जो तव्हां 2 सालनि में टेड़ी नज़र करे बि मुंहिंजे ॻोठ वारनि जे तरफ़ नाहे ॾिठो। तोणे जो मुंहिंजा ॻोठ वारा तुंहिंजा वोटर ऐं तुंहिंजा हिमायती रहिया आहिनि। उन हूंदे हाल मां एतिरो ज़रूरु चवणु चाहींदुसि त यूसी परिया जा चेयरमैन साहब जेकॾहिं अव्हां खां को कमु हुजे ऐं अव्हां लाज़िम ज़िम्मेवार पाण खे नथा भायो त बराई महिरबानी सिंध वारनि ऐं ईसा ॻोठ वारनि ऐं यूसी परिया वारनि ते रहम करे इस्तीफ़ा ॾेई छॾियो, छो जो उहे अव्हां जे करे ई अज़ाब में पियल आहिनि।